कवरेज स्टोरी में ॿीहर भलीकार ऐं प्रोग्राम जे हिन हिस्से में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं कराची में पेश आयल हिकिड़े अफ़सोसनाक वाक़े ते। ही वाक़ियो ली मार्केट में पेश आयो आहे, जितां जी हिकु रिहाइशी इमारत मां 4 औरतुनि जा लाश मिलिया आहिनि ऐं इहे चारई जेके औरतूं आहिनि इहे हिक ॿिए सां पाण खणी चऊं त रिलेटिव आहिनि ऐं रत जा रिश्ता आहिनि। हिकु इन में औरत आहे, उन जी धीउ आहे, ॾोहिटी आहे ऐं ॿी हुन जी नुंहुं आहे। यानी 4 जूं 4 जेके घर जूं औरतूं आहिनि उन्हनि चइनी जा अॼु राति गला कपियल लाश हथ आया आहिनि ऐं पुलिस इन मामले ते पंहिंजी शुरूआती जांच शुरू करे छॾी आहे। ऐं इन सिलसिले में जीअं ई पुलिस खे इन मामले जी इंफॉर्मेशन मिली आहे त पुलिस घर जो जेको सरबराह आहे, यानी जेके मक़तूल औरतूं आहिनि जिन जा गला कपे खेनि क़तलु कयो वियो, उन घर जे सरबराह खे ऐं उन जे 2 पुटनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, या पाण खणी चऊं त हिरासत में वरितो आहे त जीअं इन मामले जी अॻिते जांच कजे। गॾोगॾु CCTV फुटेजिस ऐं ॿिया जेके मामलात आहिनि उन्हनि ते बि पुलिस कमु करणु शुरू करे छॾियो आहे ऐं पुलिस तरफ़ां इहे बयान बि साम्हूं अचनि पिया त जेका मौक़ा वारदात आहे उते कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो को औज़ार न मिलियो आहे जंहिंमां अंदाज़ो लॻाइजे त हिननि मक़तूलनि खे कहिड़े औज़ार सां क़तलु कयो वियो आहे या अॻिते हली इन मामले ते जेको केस आहे उहो स्ट्रॉन्ग ठहे। अलबत्ता जेके मक़तूलनि जा वारिस आहिनि, घर जो सरबराह ऐं 2 संदसि पुट, उन्हनि जा जेके बयान अचनि था उहे थोरा हैरत जोगा ज़रूरु आहिनि। संदनि चवणु आहे त हू जीअं ई घर वापसि आया ऐं दरवाज़ो नॉक कयूं त हू दरवाज़ा बंदि पिया वञनि, जंहिंखां पोइ हू चाबी खोले अंदरि दाख़िल थिया त 4 औरतुनि जा अलॻि अलॻि कमरनि में गला कपियल जेके लाश आहिनि उहे हथ आया। ऐं इन मामले ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, गॾोगॾु घरू वज़ीर ज़िया लंजार साहब बि नोटिस वरितो आहे ऐं उन्हनि कंसर्न जेके SSP आहिनि या DIG आहिनि उन्हनि सां राब्तो करे ऐं खेनि हुकुम जारी कयो आहे त इन मामले ते रिपोर्ट जेको आहे सो उहा पेश कई वञे। पाण इन मामले ते वधीक ॻाल्हाईंदासीं। धरती TV जा चीफ रिपोर्टर शबीर लाशारी उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। शबीर, शुरूआती ही जेको मामिलो आहे इहो कीअं पहुतो आहे पुलिस वटि, थोरो डिटेल में असांखे ॿुधायो। जी बिल्कुलु इरफान, ही कराची जो इलाइक़ो आहे, बगदादी ली मार्केट बगदादी थाणो आहे। उन इलाइक़े जी रिहाइशी इमारत जे फ्लैट मां 4 औरतुनि जा तशदुद थियण ऐं गला कपियल लाश हथाया आहिनि। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त ली मार्केट जी हिकु घणमाण इमारत ज़ैनब आर्काइड जे 7हीं माड़ ते फ्लैट नंबर 701 मां नीगरी समेत 4 औरतुनि जा लाश मिलिया, जिन खे गलो कपे क़तलु कयो ऐं संदनि जिस्म ते तशदुद जा निशान बि आहिनि। पुलिस मूजिबि क़तलु थियलनि में 12 वरनि जी अलीना दी अब्दुल रज़ाक, 21 वरनि जी मदिया दी M फारूक, 20 वरनि जी आयशा ज़ाल समीर ऐं 60 वरनि जी शमशाद ज़ाल मोहम्मद फारूक शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त लाश ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि ऐं क़तल जी वारदात वक़्तु घर में रुगो औरतूं मौजूदु हुयूं। लाश धारदार कमरनि मां मिलिया आहिनि। वाक़े बाद कातिल तेज़धार औज़ार समेत फरार थी विया आहिनि। पुलिस अख़्तियारियुनि जो चवणु आहे त जांच जे लाइ बाटवा स्ट्रीट में लॻल जेके CCTV कैमराऊं आहिनि उन्हनि जा फुटेज हथ करण जी कोशिशि कई पई वञे। घर जे सरबराह मोहम्मद फारूक जो चवणु आहे त वाक़े वक़्तु हू ऐं संदसि 2 पुट घर में मौजूदु न हुआ। मारिजी वियलनि में संदसि न्याणी, ज़ाल, ॾोहिटी ऐं नुंहुं शामिल आहिनि। हुन पुलिस खे ॿुधायो त घर पहुचण ते दरवाज़ो खड़कायो, जॾहिं को बि न निकितो त पुट अची चाबी सां दरवाज़ो खोलियो। उन्हनि जो कंहिं ते बि शक न आहे, न ई कंहिंसां दुश्मनी आहे। ॿिए पासे पुलिस कराची जे मशहूरु इलाइक़े ली मार्केट में ही जेको वाक़ियो पेश आयो आहे उन वाक़े जी जांच जेका आहे उहा शुरू करे छॾी आहे ऐं पुलिस शक जे बुनियाद ते घर जे सरबराह ऐं 2 पुटनि खे हिरासत में वठी छॾियो आहे। पुलिस अख़्तियारियुनि जो चवणु आहे त हिरासत में वरितल जेके माण्हू आहिनि उन्हनि खां बयान वरिता वेंदा ऐं पाड़ेसरनि जा बयान बि कलमबंद कया वेंदा। पुलिस अख़्तियारियुनि मूजिबि इमारत जे ॿाहिरां केतिरनि ई इमारतुनि ते कैमराऊं लॻल आहिनि, जिन मां फुटेज हासिल कया वेंदा ऐं लाश पोस्टमार्टम कराए उन्हनि जी रिपोर्ट जेको आहे उनजो इंतज़ारु आहे। ॿिए पासे वाक़े खां पोइ जेको आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार जेको आहे मामले जो सख़्तु नोटिस वठंदे पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ॿुधाए पियो वञे त पुलिस शक जे बुनियाद ते जिन माण्हुनि खे हिरासत में वरितो आहे उनमें फारूक जे 2 पुटनि बाबति ॿुधाए पियो वञे त बिलाल पोस्टर हलाईंदो आहे, जॾहिं त ॿियो पुट अली आज़ाद जेको आहे उहो माल जो वापारी आहे ऐं ही इन इमारत में जेके उहे रहंदा हुआ ऐं वाक़ई वक़्तु
सभई घर जा जेके भाती आहिनि घर खां ॿाहिरि हुआ, जंहिंजे करे घर भातियुनि ते बि शक वञे थो। पुलिस सभिनी पासनि खां जांच शुरू करे ॾिनी आहे। जी अच्छा, तव्हांजी उते इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल ज़रूरु थी हूंदी, छो जो इन में हिकिड़ो जेको इम्पोर्टेंट पहलू आहे त इहो कीअं मुमकिन आहे त राति जे वक़्त में को बि मर्द घर में मौजूदु न हुजे, ऐं इहा बि हिकिड़ी ड्रामाई स्टेटमेंट महसूसु थिए थी त टेई जेके मर्द आहिनि उहे दरवाज़े ते अचनि था ऐं दरवाज़ो खोलनि था त अंदरां लाश मिलनि था। त इलाइक़े वासियुनि सां तव्हांजी का ॻाल्हि ॿोल थी हूंदी, या तव्हांजा पंहिंजा जेके ज़रिया आहिनि उहे इन मामले ते केतिरो जेको आहे सो छा ॿुधाइनि था त हीउ जेको असुलु वाक़ियो आहे इन जे पुठियां कहिड़ी कहाणी थी सघे थी? ॾिसो इरफान साहब, ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे करे जेकॾहिं पाण रुॻो क्राइम सीन ते ई ॻाल्हायूं त क्राइम सीन ईअं आहे त हिकिड़ा घर जा भाती आहिनि, उहे फ्लैट ते रहनि था, उनजा सभई मर्द जेके आहिनि उहे घर खां ॿाहिरि आहिनि, ऐं उहे जॾहिं अची दरवाज़ो खोलनि था उनखां पोइ इन वाक़े जी ख़बर पए थी अंदरि 4 माण्हू क़तल थियल आहिनि, पर कातिल गुम आहे ऐं दरवाज़ा अंदरां बंदि आहिनि। इन जो मक़सदु आहे त इहो इन घर भातियुनि मां ई को माण्हू जेको आहे मुलवस थी सघे थो, या अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया जॾहिं बि पेश अचनि था, या उहे घरू झेड़नि जे करे जेके आहिनि उहे पेश ईंदा आहिनि, या वरी जेको आहे के ज़ाती दुश्मनियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे बुनियाद ते अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश अचनि था। पर क्राइम सीन मां लॻे थो त हिन जेको आहे वाक़े में को वेझो माण्हू जेको आहे उहो मुलवस थी सघे थो, पर पुलिस इन हवाले सां जांच शुरू करे ॾिनी आहे। पाड़ेसरियुनि जा बयान जेके आहिनि उहे बि कलम बंदि कया वेंदा, उन सां गॾोगॾु टई जेके घर भाती मर्द आहिनि उन्हनि खे पिणु पुलिस हिरासत में वरितो आहे। अच्छा, इलाइक़ो ही जेको आहे, हिकिड़ा त पाण ॾिसंदा आहियूं त ईअं सुनसान टाइप इलाइक़ा हूंदा आहिनि, या डिस्टेंस हूंदो आहे घरनि में, या वरी अहिड़े तरीक़े सां उहे ठहियल हूंदा आहिनि जो जेकॾहिं घर में कोई अहिड़े क़िस्म जा मामला थियनि था त जेको घर वारो आहे पाड़े वारो आहे उन ताईं उहा ॻाल्हि न पहुचंदी आहे। हाणे फ्लैट जेके आहिनि उहे हिक ॿिए सां गॾोगॾु हूंदा आहिनि, ॻंढियल हूंदा आहिनि, त हीउ हेॾो वॾो जॾहिं वाक़ियो थिए थो त पोइ कंहिं पाड़े वारे खे ख़बर कान थी पवे, या इन मामले ते तव्हांजी कंहिंसां ॻाल्हि ॿोल थी हुजे? ॾिसो इरफान साहब, हीउ कराची शहर आहे ऐं तव्हां पाण बि सम्झी सघो था, हीउ जिते वाक़ियो पेश आयो आहे उहा घणमाण इमारत आहे, ऐं हीउ जेको फ्लैट नंबर 701 आहे उहो हिन इमारत जी 7 फ्लोर ते मौजूदु हो, यानी हिन खां हेठि 6 फ्लोर ॿिया आहिनि, ऐं हिन फ्लोर ते केतिरा फ्लैट आहिनि इहा अञा ख़बर न पइजी सघी आहे। पर हीउ कराची जहिड़ो शहर आहे, हर फ्लैट में रहंदड़ जेको माण्हू आहे उनखे अक्सर ॿिए फ्लैट जे में रहंदड़ माण्हू जे अचण जी ख़बर न हूंदी आहे, तो कहिड़े टाइम अचे थो कहिड़े टाइम वञे थो। ऐं हीउ वाक़ियो जॾहिं थी वियो आहे उनखां पोइ जॾहिं सुबुह जो जेके घर जा मर्द आहिनि उहे जॾहिं पहुता आहिनि त उन्हनि अची घर जो दर खड़कायो आहे, उनखां पोइ अंदरां कंहिं दरवाज़ो न आहे खोलियो, ऐं उन्हनि जो चवणु आहे जॾहिं दरवाज़ो न खुलियो त पोइ ॿिए पुट खे घुरायो वियो आहे जंहिं वटि चाबी हुई, ऐं उन जी चाबी सां इहो फ्लैट खोलियो। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त अंदरि सभई माण्हू जेके आहिनि उन्हनि जा गला कपियल आहिनि, उहे घर अंदरि मौजूदु आहिनि, ऐं घर जो दरवाज़ो अंदरां बंदि आहे। जेकॾहिं अंदरां बंदि आहे त छा इहे जेके माण्हू जंहिं बि क़तल कया आहिनि उहो कातिल कीअं निकिरी वियो, ऐं उहो कातिल किथे आहे, या उन कातिल वटि चाबी हुई या अंदरि ई मौजूदु हो, उन माण्हू खे क़तल करे ऐं पोइ दरवाज़ो बंदि करे ॿाहिरि निकिरी वियो आहे। इन्हनि सभिनी पासनि ते इन्हनि पहलुअनि ते पुलिस जांच शुरू करे छॾी आहे, ऐं पाड़े वारनि खां बि पुछागाछ जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। FIR रजिस्टर्ड थी आहे? बसि आख़िरी सवाल शबीर, ॾिसो हिन वक़्त ताईं अञा पोस्टमार्टम जेका आहे उहा थी आहे, पोस्टमार्टम जे जेको आहे अचण जो इंतज़ारु आहे, उन सां गॾोगॾु FIR उन करे बि अञा न थी सघी आहे त FIR में सरकार थी फरियादी थिए या ख़ुदि सरकार जो शक जेको वञे थो उहो इन्हनि घर जे मर्दनि ॾांहुं वञे थो, उन करे पुलिस अञा थोरो उनजो शिकार आहे। थोरो जेकॾहिं हुनजा घर जा भाती क्लियर थी था वञनि था त घर भातियुनि जी फरियाद ते FIR थी जी सूरत में पुलिस पाण FIR दाख़िल कंदी, पर हिन वक़्त ताईं FIR न थी आहे। अच्छा ठीकु आहे, वॾी महिरबानी शबीर लाशारी, तव्हां असांखे हिन मामले ते वक़्तु ॾिनो। यकीनन ही ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे, इन जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि, जनता अञा परदो खॼंदो, छाकाणि त जेका 51 सालनि जी औरत आहे जंहिंजी धीउ पोटी ऐं नुंहं खे क़तलु कयो वियो आहे, उन जा वारिस बि अचणा आहिनि, ऐं इन मामले ते अञा वधीक जांच थियणी आहे। हेल ताईं कहिड़ी अॻुबराई थी आहे इन मामले ते असांखे आरिफ़ अज़ीज़ साहब SSP आहिनि लियारी सिटी जा, असांखे टेलीफोन लाइन ते ज्वाइन कयो अथनि। आरिफ़ साहब बहुत बहुत शुक्रिया सर, आपने हमें वक्त दिया। सर ये अफसोसनाक वाक़या पेश आया है, यकीनन आपके इल्म में होगा और आप इस पे काम भी कर रहे हैं। हम बस इतना जानना चाहते हैं कि अभी तक इस मामले पे क्या पेशरफ्त हुई है? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बिल्कुल ये कि रात को कोई 2:30-3 बजे एक इंतहाई अफसोसनाक वाक़या एक रूनुमा हुआ है जो कि बगदादी थाने की हदूद है, वहाँ पर ये हदूद में आया है वाक़या, और हमने उस वक़्त से इसके ऊपर यहाँ पर काम करना शुरू कर दिया, और हमने जितनी भी जो नियरेस्ट
CCTVs हैं वो कलेक्ट की हैं हमने, वहाँ के लोगों से बातचीत की है, इलाके के लोगों से बातचीत की है, अपनी जो हमारी इंटेलिजेंस वो हमने कलेक्ट की है, और हमने कुछ लोगों को भी हमने इसमें शामिल तफ्तीश किया है, जिनको आप अरेस्ट नहीं कर सकते मगर उनसे मालूमात की हद तक आप कह सकते हैं। जैसे उसका वालिद जो है, जो उनके घर का जो सरबरा है वालिद वो है, उसके 2 भाई हैं, जो बच्चे हैं वो हमारे पास ही हैं, और हम उनसे बहुत सारी चीज़ों का पूछ रहे हैं, बहुत सारी एक्टिविटीज़ का पूछ रहे हैं। तो ये अभी हमारे पास एक काम चल रहा है और हम रात से ही इसी काम में लगे हुए हैं, और अभी भी हमारे पास काफ़ी ज़्यादा इन सारी चीज़ों का रश लगा हुआ है, चीज़ों का, काम का। तो इंशाल्लाह हम कोशिश करेंगे कि अल्लाह ताला ने चाहा तो हम बहुत जल्दी इस केस को हल कर लेंगे। बहुत बहुत शुक्रिया आरिफ अजीज़ साहब, आपने हमें वक्त दिया। असीं उम्मीद कयूं था त SSP साहब ऐं संदसि जेका पुलिस टीम आहे उहा हिन पुरस्रार क़त्ल खे या पाण खणी चऊं त गूंगे क़त्ल खे कंहिं न कंहिं मंतकी अंजाम ते ज़रूरु रसाईंदी, ऐं जंहिं बि माण्हुनि या जिन बि माण्हुनि इन्हनि 4 औरतुनि खे, ॿारड़ियुनि खे ऐं बेदर्दी सां क़त्ल कयो आहे उन्हनि खे उन्हनि जे मंतकी अंजाम ताईं ज़रूरु रसाईंदा। असां सिर्फ़ु उमेद ई करे सघूं था। बाक़ी हाणे सिंध पुलिस केतिरो इन मामले ते संजीदगी जो मुज़ाहिरो करे थी, या वरी जेके एविडेंस कलेक्ट थियनि था, ख़ासि तौर ते इन में मक़तूलनि जा जेके वारिस आहिनि उन्हनि जो तमामु घणो अहम रोल हूंदो आहे। इनिशियली स्टेज ते जांच बि थींदी आहे ऐं मामला बि खुली वेंदा आहिनि, राज़ बि खुली वेंदा आहिनि, पुलिस कातिलनि ताईं पहुची बि वेंदी आहे, पर पोइ अॻिते हली काई न काई अहिड़ी सिचुएशन डेवलप थी वेंदी आहे जंहिंसां समूरी महिनत ते पाणी फेरजी वेंदो आहे। सो उमेद कयूं था त सिंध पुलिस ख़ासि करे SSP साहब ऐं संदसि टीम इन मामले खे ज़रूरु मंतकी अंजाम थी पहुचाईंदा। हिन सां ई कवरेज जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते बि पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के बाद।